सुकल थो ॾिसां, भाग पंहिंजो रुठल थो ॾिसां। सिंधु दरिया ते डैमन ख़िलाफ़ दरियाई छोड़ वारे इलाइक़े खारो छाण खां निकितल पाकिस्तान फिशर फोक फोरम जो सिंध अवामी पैदल मार्च अॼु 7 ॾींहं पिथूं थियल पेरनि सां ठटे खां थींदो गुजे पहुची वियो। पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह, गुलाब शाह, लतीफ़ जे पारखू अंब गोपांग ऐं ॿियनि जी अॻवाणी में निकितल लॉन्ग मार्च जे गुजे पहुचण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि पोड़ो, मीरबर, अवामी तहरीक जे अॻवान घंवर ख़ान ज़ौर, एडवोकेट वकार मेमण, शिराज गुल, इक़बाल मेमण, गुल मोहम्मद सूमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में शहर खां 1 किलोमीटर अॻिते वधी पांधीअड़नि ते गुलनि जी वर्खा करे काफ़िले जी शानदार आजियां कई। आजियाबाद में लॉन्ग मार्च रैली जी शिकिल में शहर में दाख़िल थियो, जंहिं बाद शहर जे मुख्य चौक ते वॾे अंग में गॾु थियल माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कंदे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो त सिंधु दरिया सिंधी धरती ऐं सिंधु तहज़ीब जी माउ आहे। सिंधियुनि जी माउ सिंधु दरिया खे डेमन ऐं केनालनि पोयां क़ैद करे सिंध धरती के सुकाइण जी कोशिश कई पई वञे। हिन वधीक चयो त सिंधी सॼी डेल्टा जो जियापो दरिया ते आहे। माज़ी में डेल्टाई इलाइक़नि जा माण्हू ख़ुशहाल हुआ, पर दरिया में मुसलसल पाणी न छॾण सबबि समुंड 40 लख एकड़ ज़मीन गिड़काए चुको आहे। रोज़गार जा वसीला ख़तम थियण सबबि सवें ॻोठनि जा हज़ारे माण्हू लॾपलाण करे विया आहिनि। जेकॾहिं वधीक डैम ठाहे दरिया जा फितरी वहिकरा बि बंदि कया विया त ईंदड़ कुझु सालनि में समुंड ठटे, सिजावल ऐं बदीन ज़िले खे गिड़काए वेंदो। हिन चयो त वक़्तु अची वियो आहे त हुकुमराननि जो घेरो तंग करियूं ऐं उन्हनि खां मुतालबो कयूं त सिंध ते कालाबाग ऐं भाषा समेत हाणे को बि डैम न ठाहिण जो ऐलान कनि। हिन मौक़े ते अवामी तहरीक जे ज़िले अॻवान घंवर ख़ान ज़ौर, अंब गोपांग, शिराज गुल, एडवोकेट वकार मेमण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। काफ़िलो अॼु राति गुजे में तरसण बाद सुभाणे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थींदो। सिंधु दरिया सुकल थो ॾिसां, भाग पंहिंजो रुठल थो ॾिसां।